अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। ख़बर शामिल कंदासीं शहदादकोट मां। नज़ीर अहमद सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ शहदादकोट जे भाण ਡੀਲਰਨ पारां एग्रीकल्चर खाते शहदादकोट जे डिप्टी डायरेक्टर आशिक हुसैन चانڈيو मथां भाण जे फी ट्रालर ते 1 लख रुपया रिश्वत वठण जा इल्ज़ाम हणी ज़रई भाण जा दुकान बंदि करे शटर बंद हड़ताल करे एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस कॉन्फ्रेंस कंदे फौरी तौर ते डिप्टी डायरेक्टर एग्रीकल्चर खे हटाइण जो मुतालबो करे छॾियो। जेसीं ताईं डिप्टी डायरेक्टर आशिक हुसैन चانڈيو खे शहदादकोट मां न हटायो वेंदो एतिरे ताईं भाण जे विकिरे समेत समूरो कारोबार बंदि रहंदो। भाण एसोसिएशन अॻुवाण सेठ मुरली ऐं सिकंदर अली सीलरो जी प्रेस कॉन्फ्रेंस दौरान मीडिया सां ॻाल्हियूं। काफ़ी वक्त के असां चाहियूं पिया त दोस्तनि सां मुलाक़ात कयूं या मीडिया साम्हूं अचूं या दुनिया साम्हूं कंहिं मौक़ो रखूं त इहे हिकु जेको बुरान हुयो सॼी दुनिया लेवल खां शुरू थियो ऐं इंडिया में त ख़ासि तौर तमामु घणो मुतासिर थियो। उन खां पोइ ज़ाहिर इहा असरात असांजे पाकिस्तान अचणा हुआ। असां उनजा तयारी कोन कई सही असांजी हुकूमत उन लाइ तयारी कई जंहिंजे करे माना हिते माना असां घणो माना पंहिंजी शहर था चऊं त घणो माना हिकिड़ो माना मुतासिर थियो आहे त छा त दुनिया में पंहिंजो हिनजी यूरिया भाण जी क़ीमत 10,000 आहे त हर हिकु मुल्क चाहे थो त कीअं बि करे था ख़बरुनि जी दुनिया।